जॾहिं उते हुयासीं त पीरी प्यारनि बि क़दुरु कोन कयो। असांजो मिसाल उहो थी वियो बादशाह ऐं तोते वारो। जॾहिं असां परदेस में हिते कमु करण जे लाइ जेके माण्हू आया उतां पंहिंजी ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ हिकिड़े, पोइ कनि खे कमकार मिलिया, कनि खे कमकार कोन था मिलनि। अगरि जन खे कमकार कोन्हे त पोइ बि पोयां उन्हनि जे उहे टोकूं पिया कंदा हे कमु हिन खां पुॼे कोन थो, हे कमु करे कोन थो। इहा हुननि खे ख़बर कान्हे का उते कमु आहे या कोन्हनि। अगरि को बीमार थी थो पए ऐं फ़ोन थो करे मां बीमार आहियां, पोइ बि यानी की उहे पिया टोकूं कंदा बहाना थो करे हेॾे अचण जे लाइ। इहा ख़बर न आहे त हो कहिड़ी मजबूरी में आहे, कहिड़ी बीमारी में आहे। उन मजबूरी खे बि उहे न आहिनि सम्झंदा। पोइ बि यानी को ॾुखियो या सुखियो पिया था हिते निभायूं, जेके बि असां परदेस में रहूं था पिया। अगरि को माण्हू 3-4 महीना कमु थो करे ऐं पघार कोन थी मिले, पोइ बि यानी की पोयनि जो इहो ई शक हूंदो आहे त लॻे थो त ऐश पियो थो करे उतड़े, न त कमु करे थो हिन खे पघार कोन थी मिले। इहो बि यानी की शक आहे पोयनि जो त ऐश थो करे शायदि। उहा ख़बर न आहे त हुनजा ॾींहं कीअं पिया था गुज़रनि। असां परदेस वारा उन जंग में आहियूं जंहिंजो को बि यानी की निबेरो थिए ई कोन थो। हिकिड़ी जंग उहा हूंदी आहे जेका मुल्कनि जी जंग हूंदी आहे। पोइ हिकिड़ो मुल्क ॿिए मुल्क ते कब्ज़ो करे वेंदो आहे ऐं ख़ैरु थी वेंदो आहे। ऐं ॿी जंग उहा हूंदी आहे जो पाण माण्हू विढ़ंदा आहिनि, चङा मथां विच ऐं पई ठाह कराए छॾींदा आहिनि। पर असां परदेस वारनि जी उहा जंग आहे जेका इज़त जे लाइ ऐं पंहिंजे घर जे लाइ आहे। हितां जो कुझु असां कमाए मोकिलींदा सिर्फ़ु पोयनि जी इज़त जे लाइ, त पोयनि जी इज़त थिए, पोयां जीअं ॾुखिया न थियनि, पोयां जीअं कंहिं मूं 5 रुपया न घुरनि। उन जे लाइ पहिरियों पंहिंजूं ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि माउ पीउ जूं ऐं पंहिंजे घर जूं ॿाहिरनि जूं। उन खां पोइ जेका असांजी औलाद थींदी आहे वरी पोइ उन्हनि जूं ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि, त इन्हनि जी लिखाई पढ़ाई जो ख़र्चु। वरी जॾहिं उहे वॾा थींदा वरी उन्हनि जी शादियुनि जो ख़र्चु, वरी उन जूं ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि, वरी उन्हनि खे घर ठाहे ॾियूं, वरी उन्हनि जो ख़र्चु। वरी मथां जेके जन जा महबूब हूंदा आहिनि वरी उहे मज़ा ॾींदा आहिनि तव्हां बेवफ़ा आहियो। जॾहिं उते हुयासीं त को क़दुरु कोन हुयो। परदेस वारनि जो क़दुरु आहे कोन को त को क़दुरु करे। परदेस वारनि जो मिसाल आहे बादशाह ऐं तोते वांगुरु। असांजो क़दुरु हाली त कोन्हे, पोइ बाद में असांजो क़दुरु बि थींदो जॾहिं रहंदासीं कोन त। हिकु बादशाह हुयो, उन वटि हुयो तोतो। पोइ उन तोते चयो बादशाह खे, चई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे माइटनि जी शादी आहे, मूंखे इजाज़त ॾे 2-3 ॾींहंनि जी त मां होॾे वञा। पोइ हुन बादशाह हिन खे जेको त इजाज़त ॾिनी तोते खे, चई तूं वञु। उहो तोतो तमामु वफ़ादार हुयो, यानी ॻाल्हाइण ॿोलाइण जो हर शइ हुनखे ॿुधाईंदो हो। पोइ जॾहिं तोतो वियो 2-3 ॾींहंनि खां मोटी जो आयो त तोतो हिकु मेवो खयों आयो। चए बादशाह सलाम, मां तव्हांखां मेवो आंदो आहे, छो जो मुंहिंजो तव्हां सां वॾो प्यारु आहे। तव्हां मालिक न आहे पर मुंहिंजो तव्हां सां प्यारु आहे, तव्हांजो मूंसां प्यारु आहे। मां इहो तोहफ़ो खणी आयो आहियां तव्हांजे लाइ पंहिंजे माइटनि मां। बादशाह पुछा की छा आहे हिन में, भला कहिड़ी ख़ासियत आहे हिन मेवे में? की हिन मेवे में इहा ख़ासियत आहे बादशाह सलाम, तव्हां कुराड़ा थी विया आहियो, तव्हांजी राणी बि कुराड़ी थी वई आहे। हे मेवो अथव, तव्हां अधु करे खाओ, तव्हां ॿई नवां जवान थी वेंदव वरी बि। जॾहिं बादशाह हुकुम ॾिनो वज़ीर खे, चई वञ काती खणी आऊं हिन खे कट। त वज़ीर चयो साईं ॻाल्हि ॿुधो, हीअ सॼी कचहरी बीठी आहे, असांजे शहर में केतिरा माण्हू कुराड़ा आहिनि। अगरि तव्हां इन मेवे खे तव्हां पोखियो, इहो वॾो थिए वणु थींदो त सॼे ॻोठ जा अगरि कुराड़ियूं खाईंदा त सभु नवां जवान थी वेंदा, त सॼे शहर खे फ़ाइदो पइजी वेंदो। तव्हां खाईंदव तव्हां त 2 ॼणा रुॻी थींदव। इहा ॻाल्हि बादशाह खे सम्झ में अचे त भले ठीकु आहे, ईअं था कयूं। पोइ बादशाह सलामत पंहिंजी महलात जे पासे में ई जेको त हिकिड़ी जॻह ठहिराए, उन में अंदरि हिन खे मेवे खे जेको त हणाए, उहो मेवो वधी आख़िर वणु थी वियो। उन मेवा झड़णु शुरू कया त हाणे बादशाह हुनखे ॾिसे पियो, हाणे मेवो को पचे त पोइ मां खावां। जॾहिं उन मेवा जेको त पचण वारा ई हुया त हिकु नांग जेको त उन वण ते वियो, उन हिकिड़े मेवे खे जो चख खयों त उन मेवे जो रंग उन ज़हर मां जेको त भरिजी वियो, रंग मटिजी ऐं उहो मेवो हेठि किरी पियो। बादशाह जो हुयो सुबुह जे टाइम में ॾिठो त मेवो हिकिड़ो किरियो पियो आहे। बादशाह जो हिन मेवे खे भला कटे हाणे असां खाऊं। खणी जो आयो त कचहरी वेठी हुजे, जीअं वज़ीर जे मेवो लॻे थो पची वियो आहे तॾहिं किरी पियो हेठि। हाणे हिन मेवे खे जेको त कटे असां ज़ाल मुड़ुस खाईंदासीं। हिते वज़ीर चयो, चई साईं ॻाल्हि ॿुधो, मुल्क में ठगियूं बि आहिनि, धोखा बि आहिनि,
ईअं कयो पहिरियों हिन मेवे खे कटे हिन पंहिंजे तव्हां कुराड़े कुते खे खाराए ख़बर पइजी वेंदी त हे नौजवान थिए थो या कोन थो थिए। जॾहिं उहो मेवो कटे जो कुते खे जो खारायूं त कुतो मरी वियो, छो जो उन में नांग जो ज़हर पियल हुयो। जॾहिं तोते खे जो ॾिठो हुन त बादशाह तोते चयो त तव्हां वरी ॿियो मेवो खाओ तव्हां, इन में थी सघे थो इन मेवे में का ठगी वग़ैरह हुजे, पर अहिड़ो मेवो मां छो आणियां जो मां तव्हां सां जेको थो बेफ़ाई करे तव्हांखे मां मारियां हा। हिते बादशाह खे जेको थो कावड़ अची वई ऐं ॻोठ वारे बि चयो त बादशाह सलामत थिए, तोतो तव्हांजो वफ़ादार न आहे, पर हे तव्हांखे मारणु नथो चाहे। बादशाह जेको थो न सोच कई, न को इहो ज़हन में आंदई त को वरी मां ॿियो को मेवो ॾिसां, न वरी को हिन सब्र कयो। ओॾी महिल हुकुम ॾे वज़ीर खे चई हिन तोते खणी वञी हिन जा पर पटे हिन खे कंहिं जबल में उछले अचो, बसि ॻाल्हि ख़तमु थी वई। जीअं ओॾी महिल जेको त वज़ीर हुन तोते खे खयो, वञी कंहिं जेको त जबल में वञी हुन तोते जा पर पटे हुन तोते खे उछले हलियो आयो त हिते वेही रहिया। बादशाह चयो त हाणे इन वण जो नालो रखो खूनी वणु, ऐं हिनखे जेको जाड़ो कारो डंगर हणी हिनखे लोड़ो हणी हिनखे मथे करे छॾियो, जीअं को बि टपी हिन वण जो मेवो न खाए। हुननि जेको त लोड़ो हणी मथे करे छॾियऊं। हाणे वण उन में अंदरि रहियो, उन वण जा मेवा बि पचण लॻा ऐं किरण लॻा। हिन जे पाड़े में हिकिड़ी झूपड़ी हुई जंहिंमें कुराड़ो ऐं कुराड़ी रहंदा हुआ 80-90 साल जा, जंहिंजो रोज़ु झेड़ो हूंदो पाण में। पोइ हुन कुराड़े हिकिड़े ॾींहुं चयो पंहिंजी कुराड़ी खे, की तुंहिंजे झेड़े खां मां तंग थी हाणे सफ़ा मां तंग थी पियो आहियां, इन खां भलो आहे त मां हिन खूनी वण जे मेवो खाई मरी वञा ऐं जिंद छुटे मुंहिंजी तोखां। पोइ आख़िरकार उन कुराड़े जेको सो उतो उन लोड़े मां टपो ॾेई अंदरि घिड़ी वञी उतो मेवो पटे हिकिड़ो खाधई, ॿियो खाधई। हे 16 सालनि जो छोकिरो थी पियो। कुराड़ी उतो वेठी मृत्यूं इलाज पई करे, न खाइजांइ मेवो, जहिड़ो तहिड़ो आई मुंहिंजो मुड़ुसु आहीं, क़ाबिल एतिराम आहीं। हुनखे कुराड़ी खे बि तूं हिकिड़ो ॿ मेवो उछले ॾिनई, चए वटि तूं बि खा लागी थो। हुन कुराड़ी चयो त तूं मेवो खाधो आहे, चई मां खाधो आहे, त चई ॾेखार पंहिंजो मुंहुं मूंखे ॾेखारे ते 16 साल जो छोकिरो हुजे। हुन कुराड़ी हुन खां पुछा कई, चई भला मुंहिंजो मुड़ुसु काॾे वियो? छोकिरा तूं हिते बीठो घुमी थो पियो, मुंहिंजो मुड़ुसु काॾे वियो आहे? उन चयसि चई त मां ई तुंहिंजो मुड़ुसु आहियां, मां मेवो खाधो आहे, मां इन करे 16 साल जो थी पियो आहियां, अचे तूं बि खा मेवो इहो। जॾहिं हुन बि जो इहो मेवो खाधो, उहा बि 16 साल जी छोकिरी थी पई। त हे बि टपी आयो ॿाहिरि ऐं झूपड़ी में रहण लॻा। त माण्हुनि जो इहा ॻाल्हि ॿुधी, हिते कुराड़ा रहंदा हुआ, उहे अलाए काॾे हलिया विया आहिनि। हिते हिकिड़ो 16 साल जी छोकिरी, 16 साल जो छोकिरो था रहनि हिते। बादशाह जो उन्हनि खे वठी अचो, हिननि कुराड़नि खे काॾे कयो आहे? उहो बादशाह जो उन्हनि खे जो घुरायो पाण ॾे, पुछा कई ॾियो हाल, उहो तव्हां कुराड़ा काॾे करे छॾिया? जे बादशाह सलामत, उहे कुराड़ा असां ई आहियूं, असांजो रोज़ु पाण में झेड़ो हूंदो हुयो। पोइ हिकु ॾींहुं मां तंग थी, मां चयो वञी ख़ुदिकशी कयां, वञी मेवो वञी पटे खावां, जान छुटे, रोज़ जे झेड़े खां आख़िरी उमिरि आहे। त मां वञी मेवो खाधो, मां 16 साल में थी वियुसि। पोइ मरी वई मेवो, मां पंहिंजी ज़ाल खे बि खारायो, उहा बि 16 साल जी छोकिरी थी पई। इन मेवो असां वण में मेवा खाधा आहिनि। हिते बादशाह सलामत चयो हलो पटियो लोड़ो पटियूं। जेके कुराड़ा हुया उनखे चई खाओ, बादशाह जो हुकुम थी वियो। उन्हनि कुराड़नि जो खाधो 16 साल जा छोकिरा थींदा हुआ, बादशाह खाधो 16 साल जो छोकिरो थी वियो। पोइ बादशाह चयो वज़ीर खे, चई वञ न चतू खे वञी पकड़िया किथे आहे। पर जॾहिं वज़ीर जो ओॾे वियो त चतू हुयो ई कोन। ॾिठईं त चतू जा सिर्फ़ ते खांभोड़ ई पिया हुया, उन चतू खे त अलाए केरु खाई वियो, ख़बर ई कान पई। ऐं वज़ीर मोटी आयो, जे बादशाह खे ॿुधाई त उन चतू जा पर पटे छॾिया, ख़बर न आहे उन चतू जा रुॻी जेको त इहे खांभोड़ ऐं पेर पे नज़र उतरी आया, ॿियो त कुझु बि उते कोन नज़र आयो। लॻे थो हुनजो को जानवर खाई वियो। पोइ त बादशाह सलामत उते जेकी पिटींदो रहियो उन चतू खां सॼी उमिरि। बादशाह बि पिटियो त मां छा करे वेठुसि, पंहिंजे वफ़ादार सां मां एॾी वॾी गदारी कई, मां घटि में सोच त कयां, ॿियो मेवो त जेको त मां पटे खाई ॾिसां। सो असां परदेस वारनि सां बि ईअं ई आहे, यानी की असां जेतिरो बि कमायूं था पोइ बि असांजो क़दुरु कोन थो थिए। जेॾीमहिल असां हिन दुनिया में ईंदासीं न, तॾहिं वञी क़दुरु पवंदो त हे वाह जो हुयो, जो परदेस मां हिकु हिकु रुपयो गॾु करे असां ॾे मोकिले पिए, असांजी ज़रूरतूं पूरियूं पियो करे। ऐं हाणे असां हुनजो क़दुरु कोन था कयूं, पोइ त हर कंहिंखे क़दुरु पवंदो त वाक़ई में जेके परदेस ते जेके बहादुर थी कमाइनि पिया, असांजी जेको हर परेशानी दूरि पिया कनि। अॼु हिन दुनिया में न रहिया, पोइ हुनजी कमी महसूसु थींदी त वाक़ई में जेको त केॾो ख़र्चु हो, जेको असांजे घर जो खणे पियो, केॾियूं ज़रूरतूं असांजियूं पूरियूं पियो करे, पोइ वञी उन्हनि जो क़दुरु थींदो आहे। त दोस्तो काफ़ी माण्हू अहिड़ा ई आहिनि
जेके परदेस वारा हाणे क़दुरु कोन था कनि, जॾहिं हिन दुनिया मां वेंदा तॾहिं क़दुरु पवंदो हर कंहिंखे त वाक़ई बि माण्हू हुयो, वाक़ई बि इंसानु हुयो इहो। हाणे बि हिकु हमरा जेको त दुबई में बीमार लॻो पियो आहे, मुश्ताक महर, हुनखे ऑपरेशन था ॾसनि, पोइ बि हुन माइट छा था कनि, हाणे फ़ोन ई कोन था खणनि, चवंदा तूं बहानो त पियो ॻोल्ही त माना यानी की मां एॾी अचां कमु न कयां हिते। सो असां अगरि जेके बीमारी था ॿुधायूं त बि चवंदा तव्हां बहानो था कयो, जे कमुकारु कोन्हे त बि चवंदा तव्हां बहानो था कयो। यानी की एतबार असांजे मथां कंहिंजो बि कोन्हे को, न पंहिंजे घर वारनि जो, न मिटनि जो, न माइटनि जो, न वरी उन्हनि पंहिंजे पीढ़ी प्यारनि जो ई को असांजे मथां को यकीन आहे, को एतबार आहे। हे जेको असांजो दोस्त हुयो जंहिं जेका इहा कहाणी लिखी जेका त मोकिली हुई पाकिस्तान मां, शिराज भुरगड़ी जोई शहर मां, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। कुझु दोस्त असांजा आहिनि जेके असांजा वीडिया जेको पसंदि कंदा आहिनि, उन्हनि जेको चयो आहे त असांजा बि कुझु नाला वठो ऐं असांखे बि कुझु यादि कयो। यादि असांखे सभु दोस्त हूंदा आहिनि जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहिनि। हिकु दोस्त आहे नसीर अहमद पठान, मोहम्मद ज़मा, इहे डोकरी में आहिनि। ऐं इलियास आहे जेको इंडिया मां जेको असांजा वीडिया ॾिसंदो आहे। अली बलोच जिदे में रहंदो आहे, हाणे हिन महिल जेको पाकिस्तान आहे, छुटी ते वियल आहे, हुन दोस्त जी महिरबानी। ॿियो हिकिड़ो दोस्त आहे एजाज़ कोहिस्तानी, गबोल आहे, जेको असांजा वीडिया ॾिसंदो आहे, पसंदि कंदो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। सलाम वालेकुम।